यूट्यूब साथियों में तव्हां ख़ुशि ख़ैरियत आबाद हूंदा, जुड़िया हुजो, आबाद हुजो, ख़ुशि हुजो, सलामत रहो। आऊं आहियां जुमन चिंजणी, तव्हांजा लख लाइक, जेतिरी मुंहिंजी सपोर्ट करे रहिया आहियो 150 सब्सक्राइबर ते, जेतिरी मुंहिंजी सपोर्ट थी रही आहे 80 70 90 व्यूवर्स अचनि था पिया। तव्हां जेको अचो था तव्हांजो मोहबतूं तव्हांजा कुर्ब आहिनि। अॼु ही ॿ नाविल्स आहिनि, ॿई नाविल हिकिड़े माण्हू इब्राहिम खरल जा आहिनि। इब्राहिम खरल तव्हां त नसीम खरल ॿुधो अथव। नसीम खरल ॾाढो कहर जो कहाणीकार, ॾाढो भलो कहाणीकार, ॾाढो सुठो कहाणीकार रहियो आहे। उन देश जो माण्हू आहे इब्राहिम खरल। उन जा ई किताब आहिनि, ॿई नाविल आहिनि ऐं ॿई नाविल मां ताज़ो 14 नवंबर ते घुराया आहिनि कलर। ऐं हीअ नाविल मां पढ़िया कोन आहिनि, सिर्फ़ु हिन जो फेसबुक ते तारीफ़ ॿुधो आहे, दोस्तनि वटां तारीफ़ ॿुधो आहे त सुठा पर लिखनि नाविल सुठा। ऐं जॾहिं त मुंहिंजे अॻ में कहाणी जा किताब पढ़िया आहिनि, ॿ ॾाढा ज़बरदस्त सुठा किताब। ईअं ज़रूरी थियो आहे जेके मूंखे शयूं वणनि तव्हांखे वणनि, पर हीअ अदब जे मैदान में जेके नाविल फिक्शन पढ़ंदा अचनि, नाविल रोमांस ऐं जेको आहे सो तारीख़, हिकिड़े घरेलू समाजी सियासी मामलनि ते बि किताब हूंदा आहिनि। हीअ नाविल छा ते आहिनि, कीअं थोरो मां तारीफ़ कराईंदो थो हलां। अगरि तव्हांखे नाविल जे मैदान में नाविल पढ़ंदड़ आहियो त हीअ ॿई मां सलाह ॾींदुसि त ॿई सुठियूं शयूं आहिनि, ॿई सुठा नाविल्स आहिनि। ऐं हीअ नाविल जेका आहे खजनि जे देश जा माण्हू, हीअ आहे असांजो इब्राहिम खरल। महसूसु कयो वेंदो त सुठा अदबी मौज़न अदबी वहकुन ऐं शामूं तख़लीकारनि खे लिखण जे अक्साइण थियूं। वक़्त जे ज़ालिम वहकरे में सिंध जे अदबी माहौल मुरझाए चुको आहे, पर पोइ बि असांजे भाऊ इब्राहिम खरल लिखण जी करत विथी कॾहिं न आहे ॾिनी वधी। मतिलबु त हू कंहिं माहौल जे छिक सां लिखण वारो न आहे। दोस्तो यासीन जुड़े जा लफ़्ज़ आहिनि ऐं अंदरि ही जेको आहे सो नाविल जे बारे छा आहे, नाविल कीअं आहे, हीअ तव्हांखे हितां मिली वेंदो। अगरि तव्हांखे जेको आहे सो आसानी थिए त हीअ हिन पब्लिकेशन खां तव्हांखे हीअ किताब मिली वेंदो। हीअ जेको आहे सो हिन जी पंहिंजी अर्पणा आहे। हिन थोरो तारीफ़ मां कराईंदो हलंदुसि त हीअ नाविल जेको आहे सो पंहिंजे पारां कहाणी किताब मोटींदुसि मां लिखण महिल मूं जेको टिलड़ी वारो तजुर्बो कयो भाऊ। मुंहिंजी ॻाल्हि ॿोल प्यारे दोस्त ममता बुखा सां थी न वेल थदी, मूंखे का राय कोन ॾिनी, पर उन पर लिखी वज़ाहत करे पढ़ी पोइ ममता पंहिंजी राय ॾींदे चयो त हिन खां अॻु चेखौफ ट्रियालॉजी तौरु कहाणियूं लिखियूं आहिनि। हालांकि मूं चेखौफ जी ट्रियालॉजी कहाणियूं न पढ़ियूं, पर संदसि लिखियल के ॿियूं कहाणियूं न करे पढ़ियूं हुयूं त मूंखे पंहिंजी PhD ते करण लाइ जेका नसीम खरल जी कहाणियुनि ते आहे पढ़णो, छो त मूंखे कहाणी पवंदड़ असां ते कमु करणु घुरिबो। बहरहाल मूं जॾहिं इहा कहाणी मूं त शौक़ु शुरू सां ॻाल्हि लिखणु ॾिनो त शौक़ु सां फ़ोन करे चयो त इब्राहिम हीअ नाविल आहे या कहाणियूं आहिनि। मूं वज़ाहत करे चयो साईं हीअ कहाणियूं आहिनि जेके तसलसल में लिखियो अथनि के त टिलड़ी जो नालो न अथमि। दोस्तो हीअ थोरा लफ़्ज़ आहिनि इब्राहिम खरल जा। नाविल लिखण महिल ज़हन ते उहा ॻाल्हि ज़रूरु हावी रहियूं त के अहिड़ियूं ॻाल्हियूं हरबो न लिखां जो हीअ नाविल घर में पढ़ण जहिड़ो न रहे। सच पुछ त खजनि जो फ़सुलु केतिरे वार्ता खे जनमु ॾिए थो, पेट माण्हू ॻाल्हाए छा छा कराए थो, रोडनि जे पासे रहंदड़ माण्हुनि में केतिरा ई अलमिया कर खणी उथंदा, कारी चादर ढके सुम्ही पवंदा। फ़सुलु ख़तमु, अलमिया ख़तमु, वरी नओं फ़सुलु, टियूं कहाणियूं। मूं सिर्फ़ु कारी चादर जी हिकिड़ी कुंड मथे कई आहे, थोरो आसमान सलाह हिकु ॼार या दर जी लकीरी काफ़ी हूंदी आहे। मां दर जे पुठियां आहियां जंहिं मां निकिरणु नथो चाहियां। दोस्तो नाविल ॾाढो शानदार थो लॻे। नाविल जेको आहे सो खजनि जे पस मंज़र जेको उते असांजो मज़दूर आहिनि उन्हनि जे पस मंज़र में लिखियलु आहे नाविल, ऐं कीअं वार्ता छा थो थिए उन जे पस मंज़र में नाविल आहे। नाविल त ॾाढो सुठो थो लॻे, छो त मां राय पढ़ी आहे दोस्तनि जी ऐं नाविल जे बारे में वधीक पढ़ण खां पोइ जेके मूं किताबनि जा तबसरा रखिया आहिनि, जेके किताब मूं रखिया आहिनि उन्हनि ते वरी जेको आहे सो पढ़ी करे राय वधीक रखबा, छो त छॾिबो न हिन मैदान खे। पोइ जेका बि मसइला मसाइल जेके परेशानी थियूं मूं ॾिबो, हिन मैदान खे छॾिबो कोन। ऐं जॾहिं त हीअ जेको ॿियो किताबु आहे रिश्तनि जी खाना बदोशी, हीअ किताब जे बारे में जेको आहे सो लेखकनि ॿियनि जा राय पढ़ूं। इब्राहिम खरल आहे। मां नाविल लिखण को सवलो कमु आहे ई कोन, हिन घणी जोखिम घणी महिनत वारो कमु आहे। असांजे दोस्त इब्राहिम खरल खजनि जे देश जा माण्हू जहिड़ो सुठो नाविल लिखण खां पोइ ॿियो नाविल रिश्तनि जी खाना बदोशी लिखी साबित कयो आहे त हिन खे बेपनाह तख़लीक़ी क़ुवत मौजूदु आहे।
दोस्तो सभु लिखंदड़ ईअं मूं वांगुरु आहिनि पिया था जाठा आणनि, पर इहा ॻाल्हि आहे नाविल जो थोरो मैदान थोरो बायोडेटा पेश कबी आहे त जीअं पढ़ंदड़ खे अञा सवलाई थिए। मूंखे नावल खे अलफ़ खां वठी बे ताईं मज़े सां पढ़ियो आहे ऐं पढ़ण दौरान लुत्फ़ जी सन्ही डोरी किथे बि टुटी कान। हीउ नावल सिंध जो सोशो कल्चर मुबसरनामो आहे, जंहिंमें हिकु तरफ़ समाजी क़दरुनि जी तोड़ फोड़ ज़वाल जा अक्स शामिल आहिनि, त ॿिए तरफ़ सिंध जी सक़ाफ़ती वरिसे शाहूकारी जा रंग बि हिन नाविल में मिलनि था। अक्सर करे रोल समाज मां लाॾाऊं बणिजी अर्बन समाज ऐं ॿियो पेवंद थियण वारा किरदार हिकु अणलिखी कशमकश में बेचैनी में गुज़ारींदा आहिनि। दोस्तो अमर इक़बाल जा लफ़्ज़ हुया ऐं पाण लेखक हिन जे बारे में छा थो चए उहो बि तव्हांखे ॿुधाए। हीअ किताबु तव्हांखे अगरि घुराइणो आहे त हिन पब्लिकेशन खां तव्हां कॉल करे घुराए सघो था। इब्राहिम खलल जो हीउ जेको किताबु हीउ बि ॾाढो माना सुठो थो लॻे, भलो थो लॻे, पर हाणे छा आहे त ईअं त कोन कबो न। नावल पंहिंजी माना में नई या अजीब शइ समाज दुनिया जा असर थी उभरियो त उन में शुरूआती ॻाल्हियूं यादगिरियूं हवाले सां शेयर थियूं। पामीला नावल अहिड़ियूं ख़ूबसूरत यादगिरियूं वार्तनि जो प्यार सां दसनीत पढ़ी तर्जुमे खली वेंदी आहे। सलूकी नावल ताईं शुरूआति तारीख़ी वाक़नि तारीख़ी यादगिरियुनि जा आधार रखी वई आहे। सांगर नावल जो ताने पेटो पिणु अहिड़ो ई वाक़े जो गुज़िरियल मालूमात रखियो वियो आहे। बहरहाल मुंहिंजो हीउ ॿियो पीर नावल खजींदे जा माण्हू मुमताज़ बुखारी कोशिश सां मैदान में अची वियो। उन दौरान सिंधी ॿोलीअ जा तक़रीबन 50 नावल मूं पढ़े वरिता। हिकिड़ो ख़ौफ़ हमें दिलि में रहियो आहे त सुठो नावल निगारी मुंहिंजो नावल कहिड़ी आछ कंदो, उहो पढ़ंदड़ फ़ैसिलो कंदा। मुंहिंजी का बि राय में नथी रखे। इन दौरान मुंहिंजे ज़हन में यादगिरियूं हिकु सिलसिलो कर खणी उथियूं, जेके यादगिरियूं मुंहिंजे नंढपिण वाबस्ता आहियूं, पंहिंजे वॾनि नाना बाबा मास्तरनि ऐं ॿियनि खां मूं ॿुधियूं हुयूं। ॻोठनि खां शहर ॾांहुं ज़िंदगी जो सफ़र, मक़ामी जहिड़ा जिन खे क़बल ई तकड़ा सॼो धाड़ेलनि जी करी कारवायूं, मिटनि माइटनि दूरियूं विछोड़ा, तालीम जी अणूती बदिलनि, उहे सभु ॻाल्हियूं असांजे रत जे रिश्तनि ते असरअंदाज़ थियूं, जंहिं सभु घर घर में विरहाइजी वियूं। गॾियल ख़ानदानी सरिश्ते खे धकु लॻो, ॻोठ वीरान थियणु लॻा, कुदरती काल पवणु लॻो, मोहबतूं नफ़रतूं मुटिजी वियूं। ज़रई समाज थोरो घणो सनती समाज ॾांहुं विख वधाइणु लॻो। अखियुनि जे उजरे अंगनि ते मेर जा पेर पवणु लॻा। उजरे दिलि में शिक जागी पिया। हिकु फ़र्ज़ जे अमल जे करे वेड़नि में वेड़ान थी ज़िंदगी जो रुख ई मटिजी वियो। दोस्तो रिश्तनि जी खाना रिश्तनि जे पस मंज़र में हीउ नाविल जेको लेखक पाण वॼाए थो, किताब जो बैक में लिखियो दोस्त मोहतरम इरफ़ान। साथियो हीउ नाविल ॿई नाविल प्यार भरिया तोहफ़ा आहिनि, ॿई प्यार भरिया नाविल आहिनि। ॿिन्ही नाविल जे बारे में मां चवंदुसि त हिकु दफ़ो पढ़ण जहिड़ा आहिनि, पर असां जहिड़ा वरी जुनूनी पढ़ण ऐं सांढे रखंदा आहिनि, जी ईंदड़ नसुल खे हीअ शयूं पढ़ण लाइ मिलनि। तव्हांजा लख लाइक, तव्हांजा लख कुर्ब, वीडियो खे लाइक, चैनल खे सब्सक्राइब ऐं कमेंट जो अर्ज़ु कजे थो। थैंक्यू साथियो।